आज़ाद कश्मीर जी वज़ीर आज़म चौधरी अनवारुल हक खिलाफ बेतमादी रिथ जमा पीपल्स पार्टी ऐं नून लीग तरफ़ा असम्बली सेक्रेटेरिएट में बेतमादी रिथ जमा कराई वई। बेतमादी रिथ ते 17 खां वधीक असम्बली मेंबरनि जूं सयूं थियल पीपल्स पार्टी तरफ़ा आज़ाद कश्मीर जी वज़ारत उज़्मा लाइ उम्मीदवार नामज़द असम्बली जे स्पीकर खां फौरी इजलास घुराइण जी रिक्वेज़िशन बि जमा कराई वई। पीपल्स पार्टी राजा फैसल राठौड़ की आज़ाद कश्मीर लाइ वज़ीर आज़म नामज़द करे छॾियो। सदर आसिफ अली ज़रदारी, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं फरियाल टालपुर पारां राजा फैसल ते एतमाद जो इज़हार। पीपी अगवार राजा परवेज़ अशरफ जो चवण आहे त आज़ाद कश्मीर पाकिस्तान पीपल्स पार्टी जे दिल जे वेझो आहे। आज़ाद कश्मीर में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत ठहंदी। दहशतगर्दनि जे कंहिं बि ग्रुप सां ॻाल्हियूं न कबियूं। अफ़गान रिजीम जूं ॻाल्हियूं कूड़ियूं दावाउनि खां सवाइ कुझु बि न आहिनि। अफ़गान तालिबान जी हुकूमत अचण खां पोइ दहशतगर्दी में वाध थी आहे। पाकिस्तान में सरगर्म दहशतगर्द अफ़गान ग्रुपनि ते ॿधल आहिनि। पाकिस्तान सबर जो मुज़ाहिरो कयो। परॾेही खाते जे तर्जुमान ताहिर हुसैन अंद्राबी जी मीडिया ब्रीफिंग। सदर चवण आहे त उर्दुन जो बादशाह सुभाणे खां पाकिस्तान जो सरकारी दौरो कंदो। दौरे सां पाकिस्तान ऐं उर्दुन जा स्ट्रेटेजिक लाॻापा वधीक मज़बूत थींदा। शाह अब्दुल्ला दोम सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ातूं करे ॿितरफ़ल लाॻापनि जे सभिनी रुखनि ते ख़यालनि जी ॾे वठि कंदो। शाह अब्दुल्ला दोम खे आला तरीन सिविल अवार्ड सां नवाज़ियो वेंदो। इहो दौरो पाकिस्तान ऐं उर्दुन जे पुराणनि लाॻापनि खे वधीक मज़बूत। सेनेट आर्मी एक्ट तरमीमी बिल 2025 जी मंज़ूरी ॾेई छॾी। पाकिस्तान एयरफोर्स एक्ट तरमीमी बिल 2025 ऐं पाकिस्तान नेवी तरमीमी बिल 2025 बि अक्सरियत राय सां मंज़ूर। सेनेट जे इजलास में टिन्ही बिलनि जी शिक वारे मंज़ूरी ॾिनी वई। सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर तरमीमी बिल 2025 जी बि मंज़ूरी ॾिनी वई। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर सागदार चयो आहे त 27 आइनी तरमीम ॿिन्ही ऐवाननि मां मंज़ूर थी वई आहे। फ़ौज बाबति टिन्ही एक्ट में तब्दीलियुनि जा आइटम मौजूद आहे। 27 आइनी तरमीम मंज़ूर थी वई आहे। तरमीम ख़िलाफ़ एहतजाज में ॿिनि जज साहिबान इस्तीफ़ा ॾिनी। नवाज़ शरीफ़ खे उहिदे तां हटाइण जो सिलसिलो पानामा केस खां शुरू थियो। इन वक़्त जो चीफ जस्टिस साकिब निसार 2 बेंचूं जोड़े नवाज़ शरीफ़ खे ताहयात नाअहल करार ॾियण जो फ़ैसिलो ॿुधायो। जज साहिबान फ़ैसिलो ॾिनो त ताहयात नाअहली हूंदी। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ जो क़ौमी असम्बली में ख़िताब। संदसि चवण आहे त बेंच करार ॾिनो त नाअहल कंहिं सियासी पार्टी जो सरबराह नथो बणिजी सघे। हर सियासी केस में पार्टी जो सरबराह नथो बणिजी सघे। जस्टिस अमीनुद्दीन खान वफ़ाक़ी आइनी अदालत जे चीफ जस्टिस तौर कसम खणी वरितो। सदर आसिफ अली ज़रदारी जस्टिस अमीनुद्दीन खान खे चीफ जस्टिस जो कसम खणायो। जस्टिस अमीनुद्दीन खान वफ़ाक़ी आइनी अदालत जो पहिरियों चीफ जस्टिस बणिजी वियो। ऐवान सदर में कोठायल तक़रीब में वज़ीर आज़म समेत वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं जजिस जी शिरकत। सदर ऐं वज़ीर आज़म पारां कसम खणण खां पोइ जस्टिस अमीनुद्दीन खान खे वाधायूं। तक़रीब में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर सागदार श्री रहमान, फारूक एश नायक, फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर, जजिस, क़ौमी असम्बली जे चेयरमैन, सेनेट चेयरमैन ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि जी शिरकत। जस्टिस मुसरत हिलाली वफ़ाक़ी आइनी अदालत जी जज बणिजण खां मुआज़रत करे छॾी। ज़रियनि जो चवण आहे त जस्टिस मुसरत हिलाली सिहत जे मसइलनि सबबि मुआज़रत कई। वफ़ाक़ी आइनी अदालत चीफ जस्टिस समेत 13 जजिस ते ॿधल हूंदी। जस्टिस अली बाक़िर नशवी ऐं जस्टिस हसन अज़हर रिज़वी आइनी अदालत जा जज हूंदा। जस्टिस रोज़ी ख़ान ऐं जस्टिस के आगा आइनी अदालत जा जज हूंदा। जस्टिस आमिर फारूक वफ़ाक़ी आइनी अदालत जो जज हूंदो। आइनी अदालत जो चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट रूम नंबर 1 में विहंदो। हाई कोर्ट जो चीफ जस्टिस सरफराज डूगर कोर्ट रूम नंबर 2 में मुंतकिल थींदो। सुप्रीम कोर्ट रूल्स 2025 में तरमीम की मंजूरी ॾेई छॾी। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान यहिया आफरीदी जी सदारत हेठि फुल कोर्ट इजलास। फुल कोर्ट सुप्रीम कोर्ट रूल्स 1980 जो तफ़सीली जाइज़ो वरितो। इजलास में कमेटी रूल 1-4 ऑर्डर 1 तहत अपडेट्स की सिफारिश कई वई। कमेटी में जस्टिस शाहिद वहीद ऐं जस्टिस इरफान सादात, जस्टिस नईम अख्तर अफ़गान ऐं जस्टिस अकील अब्बासी शामिल हुआ। फुल कोर्ट कमेटी जे हर मेंबर जी इंफरादी तौर तारीफ़ कई। फुल कोर्ट मुनीर पराशा खे सीनियर एडवोकेट जो दर्जो ॾिनो। सुप्रीम कोर्ट जी पधिराई मूजिबि मंजूरी रूल 5 ऑर्डर 4 सुप्रीम कोर्ट रूल्स 2025 तहत ॾिनी वई। अपडेटेड रूल सां सस्तो ऐं फौरी इंसाफ़ मुमकिन थींदो। अपडेटेड सुप्रीम कोर्ट रूल्स 2025 सां सर्विस डिलीवरी बहितर थींदी। 27 आइनी तरमीम ख़िलाफ़ दरख़्वास्त रद्द करण जो फ़ैसिलो जारी। लाहौर हाई कोर्ट 27 आइनी तरमीम ख़िलाफ़ दरख़्वास्त रद्द करण जो फ़ैसिलो जारी करे छॾियो। जस्टिस चौधरी मोहम्मद इक़बाल
शहरियन हसन लतीफ़ जी दरख्वास्त ते गुज़िरियल ॾींहुं फ़ैसिलो जारी कयो। जज फ़ैसिले में चयो त अदालत दरख्वास्त प्री मैच्योर करार ॾींदे रद्द करे थी। दरख्वास्त गुज़ार तरमीम जी मंज़ूरी खां पोइ अदालत सां राब्तो करे सघे थो। इस्लामाबाद जुडिशल कॉम्प्लेक्स आपघाती हमले में मुलविस ट्रेन दहशतगर्द गिरफ्तार। इंटेलिजेंस ब्यूरो डिवीज़न सीसीटी गडियल कार्रवाई करे। जुडिशल कॉम्प्लेक्स आपघाती हमले में मुलविस टीटीपी फितनाल ख्वारिज 4 दहशतगर्द गिरफ्तार करे वरता। जांच दौरान साजिदुल्ला उर्फ शीना एतराफ़ कयो आहे त टीटीपी फितनाल ख्वारिज कमांडर सईदुर्रहमान उर्फ दादुल्ला टेलीग्राम एप्लीकेशन ज़रिए राब्तो करे इस्लामाबाद में आपघाती हमलो करण लाइ चयो जीअं कानून लागू कंदड़ इदारनि खे वधि मां वधि नुक़सान थिए। फील्ड मार्शल सैदासी मुनीर सां ताजिक बचाव वारे वज़ीर जी मुलाक़ात। गॾियल दिलचस्पी इलाक़ाई सिक्योरिटी ऐं सरकार जे ख़्यालनि जी ॾे वठि। ॿिन्ही अॻुवाणनि पारां दहशतगर्दी जे ख़ात्मे तरबियती मामलनि में फ़ौजी सहकार वधाइण ते इतफ़ाक़ कयो वियो। ISPR मूजिब ताजिक बचाव वारे वज़ीर ख़िते में अमन खे हथी ॾियण लाइ पाक फ़ौजी किरदार खे साराहियो। फील्ड मार्शल सैदासी मुनीर चवे थो इलाक़ाई इस्तेहकाम ऐं बहितरी लाइ गॾियल कोशिशुनि जी ज़रूरत आहे। अॼोको ॾींहुं पाकिस्तान जी रांदियुनि जी तारीख़ जो हिकु तारीख़ी लम्हो आहे। 35 नेशनल गेम्स कराइण सिंध लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। क़ौमी रांदियूं पाकिस्तान जे इतिहाद उम्मीद ऐं तवनाई जूं अलामतूं आहिनि। मशल ब्रादर रैली मुल्क जे हर सूबे ऐं ख़िते में हिकजहिड़ाई ऐं बहिराणे जो पैगाम ॾिए थी। रांदियुनि वसीले सूबनि ऐं क़ौमुनि जे विच में लाॻापा वधीक मज़बूत थियनि था। कराची में शहरी तरक्की लाइ वॾा मनसूबा तेज़ रफ़्तारी सां जारी आहिनि। 9 वॾा मनसूबा 7.66 अरब रुपयनि जी लागत सां मुकमल कया वञनि। KDA जा 13.22 अरब रुपयनि जी लागत वारा 76 मनसूबा जारी आहिनि। KMC 200 मनसूबनि ते 18.36 अरब रुपया ख़र्च कया। लियारी डेवलपमेंट अथॉरिटी पारां बि मनसूबनि ते कमु कयो पियो वञे। हब केनाल ऐं डिमलूटी पाणी जी पाइपलाइन वारा मनसूबा 1 साल में मुकमल थी वेंदा। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील नामेमण जो बयान। जरवार भरसा रोड हादसो बजड़ा फोत। यारो लुंड भरसा ट्रैक्टर ट्रॉली जो मोटरसाइकिल खे टक्कर। हादसे में लधू उर्फ हसन अल रखियो पिताफ़ी फोत थी विया। फोती 3 ॾींहं अॻु गुम थियल अली हसन पिताफ़ी जी ॻोल्हा लाइ निकितल हुआ। मीरपुर बुर्रो वासी नौजवान बलूचिस्तान में हथियारबंदनि हथां क़तल ॻोठ खावनि ॾिनो। महर वासी मज़दा ड्राइवर अता हुसैन महर खे क़तल कयो वियो। नौजवान खे बलूचिस्तान जे नोताल वारे इलाइक़े में हथियारबंदनि क़तल कयो। मक़तूल जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। महर शहर जे गिर्ड स्टेशन भरिसां लाश जी सुञाणप न थी सघी। कंबर वेझो जवाबदार पंहिंजे मामे खे कुहाड़ियुनि जा वार करे क़तल करे छॾियो। गोरदुर मोहम्मद मुगेरी में जवाबदार दोस्त मोहम्मद उर्फ पपन मुगेरी कुहाड़ियुनि जा वार करे पंहिंजे पीरसन मामे अब्दुल मजीद मुगेरी खे क़तल कयो। लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल। ऐं कंबर जी अदालत ॾोह साबित थियण ते जवाबदार खे फाही जी सज़ा ॿुधाए छॾी। मॉडल ट्रायल कोर्ट में क़तल करण जो ॾोह साबित थियो। अदालत जवाबदार गुलाम बशीर जुनेजो खे 2 भेरा फाही ऐं 20 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई। जवाबदार 2 साल अॻु रज़ा मोहम्मद कल्होड़ो ऐं अब्दुल रहीम कल्होड़ो खे क़तल कयो हो। वाक़े जो केस दोस्त अली बंगला थाणे ते दाख़िल कयो वियो।